केंद्र सां वारे जी तरफ़ हलूं था। वारे में बदमनी ख़िलाफ़ अॼु शटर बंद हड़ताल थियो आहे। छा तव्हांखे लॻे पियो त इन्हनि वाक़िअनि खे हाणे बस नॉर्मल रूटीन जीअं ट्रीट कयो वञे, पर पुलिस बि सीरियसली एंटरटेन करण जे लाइ बिल्कुलु तयार न आहे? ॾिसो लैला, मां हैरान आहियां त छो सिंध हुकूमत जो ध्यानु इन पासे कोन्हे। कुछ ॾींहं अॻु में मुंहिंजे इलाइक़े जोही में एहतजाज हुयो, कल दादू में रैली निकिती आहे। बिल्कुलु बदमनी रूटीन जा माण्हू मामला थी विया आहिनि सिर्फ़ हाणे। सुकून सां ॿियो कुझु कोन था जी माण्हू एहतजाज थो थिए पियो हर पासे, ऐं उन सां को फ़र्क़ु कोन थो पए। को अचनि था नुमाइंदा, को ॻाल्हि ॿोल करे हलिया था वञनि, उन खां पोइ वरी साॻियो इहो चोरियूं, धाड़ा, फुरूं, शहर जे विच में बंदूकूं खणी अची हलिया अचनि था, हलिया वञनि था, कारखाननि खे था लुटनि, दुकाननि खे था लुटनि, मोटरसाइकिलूं खणी था वञनि। इहो सॼी सिंध जो अलमियो आहे। इहो इनखे हुकूमत खे ॾिसणो पवंदो त हिन जे पोयां कंहिंजा हथ आहिनि, बिल्कुलु ॼण केरु हिन जे मामूल जी पोयां आहे। ॻाल्हि सो थी वई आहे, हुकूमत सिंध पुलिस खे हुजे सख़्ती या हुकूमत हुजे। एब्सोल्युटली। शाज़िया तव्हां सां गॾु आहे, मुंहिंजो आवाज़ अचे पियो? जी लैला। जी शाज़िया, तव्हांजो क्विकली वन लाइनर कमेंट आउं वठणु चाहींदसि। वारे में बदमनी ख़िलाफ़ एहतजाज थियो, शटर बंद हड़ताल आई। ये रोज़ानो जी बुनियाद ते असीं ये वाक़िया रिपोर्ट कंदा आहियूं त अॼु कहिड़े शहर में हड़ताल थी थिए, दादू में आहे, जोही में आहे। पर तव्हां सम्झो था त इन्हनि मामलनि खे, इन्हनि प्रोटेस्ट या एहतजाजनि खे सीरियस में वरितो वञे पियो पुलिस पारां या हुकूमत पारां? न सीरियस वठणु खपे। तमामु लॉ एंड ऑर्डर ते को कॉम्प्रोमाइज़ हुअण ई न खपे। हिन में जान ऐं माल इज़त शामिल हूंदा आहिनि। पुलिस मतलब वो तो पुलिस जो रोल हिते छो एतिरो कमज़ोर आहे? पुलिस छो नथी हिननि शयुनि खे सीरियस वठे? कहिड़े तरीक़े सां हुननि पंहिंजे जेको प्राइम रिस्पॉन्सिबिलिटी आहे लॉ एंड ऑर्डर खे इम्प्लीमेंट करण जी, त पुलिस छो पई ईअं करे? बिल्कुलु, कोई बि छो ॾींहुं रखे अची करे फुरे लुटे वञे ऐं पोइ वरी नतीजे में एहतजाज कयो वञे थो त कंहिं क़िस्म जी को रिज़ल्ट साम्हूं न अचे पियो। थैंक यू वेरी मच शाज़िया, तव्हां सां गॾु मौजूदु हुया। थैंक यू वेरी मच इमदाद साहब सां मुंहिंजे प्रोग्राम में एनालिसिस रूम में अवां ॿई महिमान सां गॾु हुया। नाज़रीन, दैट्स इट फॉर टुडे फ्रॉम आवर साइड। इंशाल्लाह मुलाक़ात थींदी सुभाणे। पंहिंजो फीडबैक ॾियण न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।